हारी जी हरामड़ी ज़ाल ऐं शींहं जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सब खां मोद अथव, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु दफ़ो कमेंट करणु न विसारिजो। सही ॻाल्हि था कनि त हिकिड़े भेरे कंहिं कुड़मी जूअर जी फ़सुलु पोखे तयारु कयो। उहा फ़सुलु ॾाढी भली थी। कुड़मी यानी हारी रोज़ु पंहिंजे पोख जी तमामु घणी सार संभाल पियो कंदो हो ऐं हू पंहिंजे भली पोख ॾिसी ॾाढो ख़ुशि बि पियो थींदो हो ऐं हुनखे इंतज़ारु हो त कॾहिं तो फ़सुलु लहे त मुंहिंजा भाग निराला थियनि। पर थियो ईअं जो ओचितो हिकिड़े ॾींहुं उन पोख में अची को शींहुं पहुतो। शींहं खे जो जुआर जा काना लॻा मिठा, सो कुझु काना खाईंदे वियो त कुझु ॻच जेतिरा वरी भञी ख़राबु कंदे हलियो वियो। ॿिए ॾींहुं कुड़मी अची पंहिंजी पोख जी हालति ॾिठी त खेसि ॾाढो अरमान थियो, पर छा थिए करे सघियो। सो वीचारो परेशान थी ॾाढो घरु हलियो वियो ऐं होॾां शींहुं उन बि मिठा काना जो खाई ॾिठा हुआ, सो हिरियो। ॿी राति पोइ वरी अची पुॻो, कुझु काना खाधई, कुझु टोड़े विञाए हलियो वियो। हारी जो ॿिए ॾींहुं आयो त वरी बि ॾिठई त संदसि फ़सुल खे को जानवर नुक़सानु पहुचाए वियो आहे। घणी जांच वीचार ऐं ॻोल्हा खां पोइ पहिरां ॾिसण खां पोइ हू नतीजे ते पहुतो त इहे के शींहं जा कम आहिनि। पर हारी वीचारो छा करे, जो शींहं सां पुॼण जहिड़ो बि कोन हो। सो मिठी बि माठ त मुठी बि माठ, दिलि जो सूर दिलि में सांढे वीचारो पियो हलंदो हो। हलंदो हलंदो वञी घर पहुतो। हिकु ॾींहुं ॿ ॾींहुं वक़्तु गुज़रंदो वियो। शींहुं रोज़ु संदसि फ़सुल खे कुझु न कुझु नुक़सानु ॾींदो रहियो। हारी परेशान वेगाणू। हारी जी ज़ाल मुड़ुस खे जो वेगाणू ॾिठो, संदसि मुड़ुस चुप चुप ख़ामोश परेशान ॾिसण में आयो त ज़ाल पुछियसि, ॾे ख़बर, आख़िर छा मसइलो आहे, तूं उदास उदास नज़र अची पियो। कुड़मी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पोइ संदसि ज़ाल चयसि, कुड़मी जी हारी जी ज़ाल चयसि, तूं ॻणती न कर, इन शींहं जो आउं पाणे थी बिलो करियां। जीअं त हारी जी ज़ाल तमामु हरामणी हुई, सो मुड़ुस खे चयईं, तूं पही ते वेही जार हकल ऐं बाक़ी कमु आउं पाण थी करियां। सो ॿिए ॾींहुं कुड़मी जो वञी पही ते चढ़ी वेई, जार हकलियो ऐं कुड़मी जी माई उहा बि अची उते ॿनी ते पहुती। शींहं बि हिरियो पियो हो, सो विरी फिरी वरी अची उते ई पहुतो। कुड़मी जी ज़ाल बि छा कयो, जो पंहिंजे सॼे बुत ते गप मले मन मां हिकिड़ो चङो मोचारो पंजर यानी ॾंडो काठ कढी कुल्हे ते रखी सिधो पोख ॾे रवानी थी। जॾहिं ॿनी ते पहुती तॾहिं शींहं जा पेर ॾिठाई ऐं काननि जे भञण ऐं टुटण जो आवाज़ बि कन ते पियसि। सो हकल करे कुड़मी खे चयईं, अड़े कुड़मी, ओ कुड़मी, हितां हेलो को परो को या टियों विरहे को कंहिं शींहं जो पेर ॾिठो हुजई त ॿुधा ऐं ॾस ॾे। कुड़मी पुछियसि, तूं केरु आहीं, ख़ैर त आहे, शींहं जे पुछा पई करीं। कुड़मी जी ज़ाल चयो त आउं इज़राइल आहियां, अलाह साईं जा नगारा फाटी पिया आहिनि, सो उन्हनि लाइ शींहं जी खल घुरिजे। हाणे मूंखे कीअं बि करे शींहं मारे उन जी खल लाइ अलाह साईं ॾे खणी वञिणो आहे। शींहं जो उहो ॻाल्हि ॿुधो सो सॼो हिरासजी वियो ऐं ख़ौफ़ में उते ई डप में ॾुक हणी वेही रहियो। कुड़मी इज़राइल खे जवाबु ॾिनो त साईं, हिते त को शींहं आहे ई कोन, ॿिए कंहिं पासे ॻोल्हे ॾिसो, हिते त शींहं न आहे। इज़राइल चयसि, तुंहिंजी ॿनी में पेरा ॾिसजनि पिया, तूं वरी कूड़ थो हणी, जे सची नथो करीं त तुंहिंजो बि ख़ैरु कोन्हे। उन ते कुड़मी वराणियो, साईं, उहो पेर जेको अवी ॾिसो पिया सो त घणो वक़्तु अॻु जो आहे, तॾहिं बराबरि हिते हिकिड़ो शींहं ईंदो हो, पर हाणे शायदि उहो कंहिं ॿिए पासे हलियो वियो आहे। उते इज़राइल चयो त न अड़े न, तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तूं कोड़ थो ॻाल्हाईं, चङो आउं पाणे थो ॻोल्हे वठांसि
ईअं चई कुड़मी जी ज़ाल ॿनी खे चौधारी फेरा ॾियणु लॻी वई। होॾां जो शींहुं ॾिठो त इज़राइल ॿनी जे ॿिए पासे वियो आहे, सो हिकदमि ॿनी मां निकिरी सिधो कुड़मी वटि आयो ऐं पुछियांसि, ए भाऊ उहो केरु आहे? कुड़मी जवाबु ॾिनसि, यार इहो इज़राइल आहे, जो तुंहिंजी खल लाहिण आयो आहे। शींहुं चयसि, त ॿेली ख़ुदा जे वास्ते मूंखे कंहिं पासे लिका न त मूंखे ॿिए पासे लिका न त आउं मरी वेंदुसि। कुड़मी चयसि, हली ॿी त लिकण जी का जाइ कान्हे, बाक़ी ही हुले जी चही आहे, तूं हिन में लिकी वञ, हू तोखे ॿनी में न ॾिसंदो ऐं नेठि हलियो वेंदो। एतिरो ॿुधी करे शींहुं हिकदमि चही में घिड़ी वियो, पर चही नंढी हुई, खॾो जेको चही वारो हो, चही खॾो नंढो हो, संदसि कननि जूं चोटियूं ॿाहिरि रहिजी वियूं। उते कुड़मी शींहं खे चयो त तुंहिंजे कननि जूं चोटियूं ॿाहिरि रहिजी वियूं आहिनि, उहे जे इज़राइल ॾिठियूं त तोखे हिकदमि मारे छॾींदो ऐं तुंहिंजी खल लाहे खणी हलियो वेंदो। शींहुं चयसि, अदा वारो कर, उहे त कपे वठि। कुड़मी ॾाटे सां शींहं जे कननि जूं चोटियूं कपे वरितियूं। एतिरे में इज़राइल बि सॼी ॿनी घुमी फिरी अची कुड़मी वटि पहुतो ऐं कुड़मी खे चयईं, अड़े कुड़मी, शींहं जी सची कर न त तोखे मारे छॾींदसि, छो त पेर ताज़ा पिया ॾिस ॾियनि ऐं तूं ॿुधाई नथो। कुड़मी अर्ज़ु कयो, साईं तव्हां सॼी ॿनी घुमी आया आहियो, जे शींहुं हुजे हा त ॾिसो कोन हा। शींहुं वीचारे जो इज़राइल जो आवाज़ु ॿुधो सो हिकारी चई में ॾुक हणी वेंदो वियो। चई में ॾुक हणंदो वियो ऐं दिलि में चवणु लॻो त ख़ुदा ख़ैरु करे, हींअर ही आफ़त टरे वरी त हिन तरफ़ मुंहुं बि कोन कंदसि, केरु मुसीबत में फासंदो। इज़राइल ॼाणी वाणी हेॾां होॾां ॾिसी चयो, इहो परियां चई में छा पियो ॾिसिजे? कुड़मी चयो, साईं इहो वाज वेड़े सेड़े रखियो अथमि। तंहिं ते इज़राइल चयो त वाज त कोन्हे, पर जे वाज आहे चङो इन वाज मां थोरो टुकर वढे ॾियमि जो खपे थो। कुड़मी चयो त हाउ ॿेली, जीअं तूं चवईं इज़राइल। पोइ त कुड़मी शींहं खां इशारे में पुछियो, जे चवईं त पुछ वढे ॾियांसि, जंहिं चयो त पुछ वढे खणी ॾियसि, पर मुंहिंजी जान बचा। पोइ त कुड़मी पुछ वढे इज़राइल खे ॾिनो। इज़राइल पुछ वठी चयो, चङो आउं हींअर वञा थो, पोइ वरी ईंदुसि। जे शींहं अचे त उनखे हथी को करे विहारजां, न त तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। ईअं चई कुड़मी जी ज़ाल रवानी थी वई। होॾां इज़राइल जो पुठि ॾियणु ऐं शींहं जो चही मां निकिरी अचणु। कुड़मी चयसि, भाऊ जे भॼणो अथई त भॼ, न त वरी इज़राइल आयो त पाण थो सम्झी। शींहं हिकदमि वठी भाॼ खाधी ऐं खणी झंग ॾे मुंहुं कयईं। होॾां कुड़मी जी ज़ाल फेरो ॾेई वरी ॿनी में आई ऐं पेह ते चढ़ी पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि थी वेही रही ऐं पंहिंजे मुड़ुस सां भाकुर पाए हुते मस्ती करणु ऐं वेहणु लॻी। शींहं जो झंग मुंहुं कयो पिए, तंहिंखे रस्ते ते हिकिड़ो गिदड़ गॾियो। जंहिं शींहं खे हुन हालत में ॾिसी खांसि ख़बर पुछी। शींहं चयो, यार ॻाल्हि ई न पुछ, अलाह साईं जा नगारा फाटी पिया हुआ, जिन जे लाइ शींहं जी खल जी घुरबल हुई ज़रूरत। इज़राइल खां मसे जान बचाए वठी भॻो आहियां। गिदड़ चयसि, साईं इहो नुसोरो कूड़ आहे, इहा कुड़मी जी ज़ाल हुई जंहिं खणी छंद पखेड़ियो हो। इतबा न अचो त हलो त हली ॾेखारियऊं। शींहं चयसि, त तूं वरी मूंखे ॿुए में थो ॾीं, मस्तु जान छॾाए भॻो आहियां। तूं भाई थो त शींहं खे पासाए पाण भॼी वञा। गिदड़ चयसि, साईं ईअं वरी कीअं थींदो? अव्हांखे जे इतबार नथो अचे त अव्हां मुंहिंजी गिची ऐं पंहिंजी गिची में खणी रसो ॿधो, पोइ आउं ॻेड़ा भॼी बि न सघंदुसि। शींहं चयसि, ठीकु आहे, पोइ गिचीअ में रसो ॿध ऐं सलाड़ जी कुड़मी जी ॿनी ॾे हलिया। कुड़मी जी ज़ाल जा पेर ते वेठी हुई ऐं मुड़ुस सां भाकुर ऐं चुमियूं पाए रही हुई, मस्तियूं करे रही हुई। तंहिंजो परे खां शींहं ऐं गिदड़ खे गॾु सलाह ॾिठो सां सॼी ॻाल्हि सम्झी वई त हीअ सभु बदमाशी उन गिदड़ जी आहे। हाणे उन गिदड़ खे भॼाइणु खपे। सो हिकदमि उहो साॻियो पजर खणी कुल्हे ते रखी गिदड़ खे हकल करे चयईं, अड़े चंडा, तूं त परसाल अलाह साईं सां ॿिनि शींहंनि जे आणण जो वाइदो कयो, हींअर वरी रुॻो हिकिड़ो शींहुं, सो बि पुछ खां लुंडो ऐं कननि खां कुरोक वठियो पियो अची।
बाक़ी हिकिड़ो शींहुं किथे आहे? शींहं जो ॻाल्हि ॿुधी सो पक थियसि त गिदड़ मूंसां दोलाप दोखो पियो करे ऐं हिननि सां मिलियल आहे। सो कावड़ मां वठी जो गिदड़ खे चंबो हयांई त गिदड़ उते जो उते मरी वियो ऐं पाण वठी भॻो सिधो वञी झंग में साह पचाई ऐं वरी उन पासे मुंहुं बि न कयाई। प्यारा साथियो, अहिड़े तरीक़े सां उन हारी जी हरामणी औरत पंहिंजे मुड़ुस जो फ़सुलु बचाए वरितो ऐं शींहं खे भॼाए छॾियो। पोइ त उन औरत उते ई पिए ते पंहिंजे मुड़ुस सां मन मस्तियूं कयूं, चुमियूं भाकुर पाता ऐं वॾो इंजॉय कयूं ऐं पोइ ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा पंहिंजे ॿचिड़नि सां। साथियो, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।